नाज़रीन हिन महिल असीं बीठा आहियूं अबुल कासिम नमकीन जे क़बर ते। सतियुनि जे आस्थान ते जेका पहिरीं क़बर ठही उहा हीअ अबुल कासिम नमकीन जी क़बर ठही। तव्हां हीअ ॾिसी सघो था। हिन में ही फ़ारसी में लिखियलु आहे ख़ान ज़माना मीरुल अब्दुल कासिम अनकाओ लो वजू अज़र करम गैर स्यादा करदा बन रास वद दूध दमान क्लीन हया साल वफ़ात ओ तलब दाग दाद करदा। ही फ़ारसी में लिखियलु आहे अबजद ज़रिए हिन जी जेको आहे हिन अखरनि जे जेके अबजद कढिजो त हिन जो तारीख़ वफ़ात अची वेंदो आहे। ऐं हीअ आहिनि 400 साल पुराणियूं क़बरूं। ऐं हीअ सॼी तव्हां क़बर ॾिसी सघो था पिया। हिन क़बर खे असल में हिते अक्सर माण्हू ईअं सम्झंदा त शायदि के बुज़ुर्गनि जूं क़बरूं आहिनि। हीअ पंहिंजे दौर जो इंतिहाई सफ़ाक ज़ालिम गवर्नर हुयो। मुग़लनि तरफ़ां हीअ मुक़ररु थियलु हो बखर जी संभाल लाइ। ऐं हिन जे दौर में जेको आहे इलाही सारा मतिलबु त हिते क़त्लेआम थियो। हितां जा धारे जा कबीला ऐं ॿियूं खोड़ सारियूं कम्यूनिटियूं हूं। तारीख़ में असां वटि लिखियलु आहे त उन्हनि जो क़त्लेआम थियो छो त हू आण न पिया मञनि। हीअ 10 हिजरी 1818 हिजरी में ही फ़ौत थियो। उनखां पोइ हिते उनखां अॻु में जीअरो त महफ़िलूं मचाईंदो। बाद में हिन जी हिते क़बर ठही। ऐं उनखां पोइ हिन जेको आहे माॻ जो नालो वरी हिकिड़ी ॾंद किताब मूजिबि सथियुनि जो आस्थान पियो। पर हिते सथियुनि जो को बि आस्थान कोन्हे। हिननि जूं क़बरूं ई आहिनि। ऐं इन खां गॾु हिननि जूं जेके आहिनि उनजे फैमिली जूं पोइ बाद में क़बरूं ठहियूं। उन जे दौर में जेके जनरल हुया उन्हनि जूं क़बरूं ठहियूं। ऐं हीअ पुरफ़ज़ा इंतिहाई बहितरीनु मक़ामु आहे। पर हिते दोस्तनि लाइ मां इहो अर्ज़ु कंदो हलां त हिते सथियुनि जी जेको आहे सथियुनि जी का बि क़बर न आहे। इहे सिर्फ़ु ॾंद किथाऊं आहिनि। तव्हां बैकग्राउंड में सॼो सखर शहर ॾिसी सघो था पिया। हीअ तारीख़ी माॻ साम्हूं नज़र अचे थो साद बिलो। ऐं हाणे हीअ सॼी आबादी बि थी वई आहे। हीअ नई आबादी आहे। अॻ में हिते का बि आबादी न हुई। हे साम्हूं रोड़ी जूं टकरियूं आहिनि। ऐं हीअ तारीख़ी इमारत रोड़ी जी उहा बि तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। हीअ सॼो जेकी कुझु आहे त हिते कुझु सथियुनि जो सिर्फ़ु ॾंद किथाऊं आहिनि। हीअ क़बरूं जेके आहिनि सथियुनि जो आस्थान जेको सॾिजे थो हिते जेके बासनि थियूं औरतूं उन सभिनी लाइ बि इहो आहे त बाबा हिते कंहिं बि सथियुनि जूं क़बरूं कोन्हनि के। ऐं हिते के बुज़ुर्ग दफ़न थियल न आहिनि। हीअ सभु क़बरूं उन वक़्त जे हुकुमराननि जूं आहिनि ऐं ज़ालिम हुकुमराननि जूं जेके मुग़लनि तरफ़ां सिंध जे जेको आहे हिन सॼी एरिया में ख़ासि तौर ते बखर जो जेको उन महिल हीउ क़िलो हुयो ऐं बखर शहर हुयो जंहिंखे हाणे सखर सॾियूं था त उनजे कंट्रोल आयो जन हिते क़त्लेआम करायो। ऐं हितां खां हू ॾन वठी मतिलबु पैसा वठी करे टैक्स वठी या लॻान वठी करे हू हुकुमरान ॾे मुग़ल हुकुमरान ॾे मोकिलींदा हुआ। तंहिं करे हाणे इहा मैथ ख़तमु थियणु खपे। हीअ सॼो तव्हां ॾिसी सघो था। हीअ बहितरीनु पुरफ़ज़ा मक़ाम।